बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, 25 अगस्त 2019 बरोज़ आचर जी शाम जॾहिं असां मोहन जो दड़ो जे विज़िट खां बाद नमाज़ मग़रिब जे लाइ गेट जे भरिसां तामीर कयल मस्जिद शरीफ़ में आयासीं। तमामु घणो दिली सदमो रसियो। मस्जिद शरीफ़ जा हालात अहिड़ा नज़र आया ॼण के इंतज़ामिया बिल्कुलु उनखे नज़रअंदाज़ करे चुकी आहे। ही दीवारूं, ही फ़र्श ॿाहिरियां, ही दीवारुनि जी हालत तव्हां बख़ूबी पाण ॾिसी रहिया आहियो। मस्जिद शरीफ़ जे अंदरि रोशनीअ जो नामुनासिब इंतज़ाम हुयो। मस्जिद शरीफ़ जे आस पास या को बाथरूम वग़ैरह नमाज़ुनि जी सहूलत लाइ मौजूदु कोन हुयो। मस्जिद शरीफ़ जे अंदरि वज़ू ख़ानो काफ़ी महीननि खां सुकल नज़र आयो। मस्जिद शरीफ़ जे अंदरि इंतज़ामिया जे तरफ़ां शायदि पेशमाम बि मुक़ररु नाहे थियल, छो त सिज लथे जी नमाज़ याने मग़रिब जी नमाज़ आज़ान फ़क़ीर इमाम दीन चयो ऐं बाद में नमाज़ फ़क़ीर असगर पढ़ाई ऐं असां रवाना थी वियासीं। असां वस वारनि खां मुतालबो था करियूं त इंतज़ामिया खां मस्जिद जे बारे में ज़रूरु नोटिस वठनि। अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, हय्या अला सलाह।